जी नाज़रीन असां तव्हांखे अॼु मल्ह मुक़ाबिलो ॾेखारींदासीं मल्ह असांजे सिंध जी सकाफ़ती रांदि आहे इन सकाफ़ती रांदि में अॼु सिंध जा नामवर मल्ह पहलवान हिसो वठी रहिया आहिनि जिन खे तव्हां ॾिसी अजब में पइजी वेंदा परेशान थी वेंदा हैरान थी वेंदा ऐं अॼु इन्हनि जो मुक़ाबिलो तव्हांखे ॾिसण वारो मिलंदो त असां वटि जेके मल्ह पहलवान आहिनि भोलू पहलवान ऐं उस्ताद सिद्धू पहलवान उन्हनि खे तव्हांखे ॾेखारियूं था त उन्हनि जो मुक़ाबिलो हे ॾिसो ॾिसो हे मुक़ाबिलो हा 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 अचे अचे हा 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 अंगड़ी अंगड़ी हा 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 जी नाज़रीन तव्हां मुक़ाबिलो उठो ही मज़ेदार मुक़ाबिलो ही इनाम मिलियो साईं सैफुल्लाह जी तरफ़ां ही इनाम वाह 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 अरे ये छाए रे उठ मथे हां सजो डी बस मजाक मस्करी रांद में लगो पियो अरे घर में को कम कार थे या न अरे मामा 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 ही असांजे कल्चर जी रांदि आहे हिन रांदि खे प्रोमोट करणो आहे असांखे छो त सरकार सगोरी प्रोमोट करे कोन थी मल्ह पहलवान जेके आहिनि से वीचारा जॾहिं उनखे बीमार थियो वञनि उनखे को धकु लॻो पए उहे वीचारा खटुनि ते पिया आहिनि उन्हनि जे बचनि जे खाइण लाइ कोन अरे वो त हुकूमत जो कम आहे न हाँ मासूम ॿारनि खे तो हींअर खां जेको सो विढ़ायो वेठायो ॻाल्हि ॿुध मल्हू उहे अॻूणो मल्हू आहिनि कोन आहिनि मल्हू उहे वॾा पहलवान जेके से उहे ई कोन था मल्हू वढ़नि हिननि ॿारनि खे छो पिया वढ़ायो मामा ॻाल्हि खे सम्झ हे जॾहिं नंढे हूंदे खां पहलवान थी वेंदा न सम्झी वेंदा ॻाल्हि खे त हे मुक़ाबले वारा थींदा तव्हां ॾिसो अंग्रेज़नि जा हेॾा हेॾा ॿार चूचू ईंदा आहिनि उहे बि मुक़ाबले लाइ तयारु थींदा आहिनि पोइ असीं पंहिंजनि खे छो न तयारु करियूं अरे पर आऊं चवां थो मल्ह हक़ीक़त में मल्ह वड़ो सच्चू मल्ह वड़ो बाक़ी खाली को वारा खणो फेरायो फेरायो मथां थियो था करो इहा मल्ह कान्हे हा अब तव्हां हलो पहिरीं तव्हां मल्ह बाद में पहिरीं तव्हां पढ़ो स्कूल मां ते भॼी आयो आहे मास्तर तव्हांखे ॻोल्हे पियो हलो पढ़णु हलो स्कूल हलो सम्झे पहिरीं ॿारनि खे स्कूल छॾ तंहिंखां पोइ जेको इहो कमु करियो हा पहिरीं स्कूल ते मामा ठीकु आहे न मामा हा बाबा इहो सही आहे पहिरीं स्कूल आहे पहिरीं स्कूल ऐं पोइ पहिरीं तइलीम तो सही पर मामा आऊं तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त तालीम तमामु ज़रूरी आहे पर तालीम सां गॾो गॾु असांजा बच्चा खेॾंदा त बि खटंदा हिननि खे हींअर खां ई आऊं पहलवानी जी जेका आहे न ट्रेनिंग उहा बि ॾियां थो ऐं तोसां वाइदो थो कयां त तालीम बि ॾींदोसीं ऐं हिननि खे इहो ट्रेनिंग बि ॾींदुसि ऐं जेके ॿार ख़्वाहिशमंद आहिनि के हुनर में त उन्हनि खे उहो हुनर बि सेखारींदुसि ठीकु आहे सुठी ॻाल्हि आहे हुनर बि ज़रूरी आहे असां पंहिंजे पूरे सिंध जे हिननि माण्हुनि खे चवंदासीं त पंहिंजा बच्चा पढ़ायो पंहिंजी नियाणियूं पढ़ायो ठीकु आहे बाबा हा हलो हलो स्कूल दे हलो तालीम ज़िंदाबाद हलो